हिकिड़े मोज़िज़ दोस्त जे रेफरेंस सां एजेंट निकिरी पियो नेशनल असेंबली जी तरफ़। उस्ताद गुलाम हुसैन उमरानी जो कलाम लॻायो। जेसीं ताईं उस्ताद गुलाम हुसैन साहब जनरेटर वांगुरु स्टाइल वरिती तेसीं ताईं असीं असेंबली ताईं पहुची वियासीं। सब्ज़ हिलाली परचम खे सलाम करे असां निकिरी पियासीं अंदर जी तरफ़, जिथे मोज़िज़ दोस्त जे तरफ़ां असांखे पासिस ॾिना विया। दाख़िल थींदे मुख़्तलिफ़ दीवारनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं तस्वीरूं लॻल हुयूं। मतिलबु जेके पाकिस्तान जी तारीख़ में सेनेट जा चेयरमैन, स्पीकर, डिप्टी स्पीकर, वज़ीर आज़म, उन्हनि सभिनि जूं तस्वीरूं लॻल हुयूं। महिरबानियूं अदे जूं जे असांखे MNA कैंटीन में चांहि पियारी। असांजे बराबर में शर्मिला फारूकी साहिबा वेठल हुई, जेका 20-22 सालनि जी छोकिरी लॻी रही हुई, पर नेट ते चेक करण खां पोइ मूंखे ख़बर पई त हू 48 सालनि जी आहे। खैर तेसीं ताईं सेशन जो बि टाइम थी वेंदो आहे। हाणे तव्हां इहो सोचे रहिया हूंदा त आउं आख़िर छो इकरारुल हसन वांगुरु लिकी करे वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां। सही माशाल्लाह सां असां वटि पाकिस्तान में डेमोक्रेसी आहे, पर खैरनि सां तव्हांखे एतिरी बि इजाज़त न आहे जो तव्हां वीडियो वग़ैरह भरे सघो। कुझु माइट यार दोस्तनि जी आड़ू में बाहि ॼाणण लाइ करे लिक छुप में 2-3 सेकंडनि जी वीडियो भरींदो आहियां। 1973 जो कॉन्स्टिट्यूशन जेको अञा ताईं पाकिस्तान में नाफ़िज़ो अमल आहे, उन जो ओरिजिनल बुक नुमाइश लाइ रखियो। पोइ असीं विज़िट कंदा आहियूं कैबिनेट जे डिफरेंट मिनिस्टर्स जूं ऑफिसिस। जेॾीमहिल आउं ठेंगड़े PM जी ऑफिस जे मटींदो आहियां त उनजो दरवाज़ो वॼाए भॼी वेंदो आहियां। पार्लियामेंट जी छित ते वॾो ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे। सिज जबलनि जे विच में ईअं गुम थी रहियो हूंदो आहे जीअं को आशिक़ पंहिंजे महबूब जे अखियुनि में ॾिसंदे ई गुम थी वञे। यकीनन अहिड़ी मेट प्याले जी फिलोसॉफी ॿुधण खां पोइ तव्हांजो दिलि मूंखे इज़त ॾियण ते करे रहियो हूंदो, पर इहा इज़त तव्हीं लाइक ऐं फॉलो करे ॾेई सघो था। दोस्तो आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असेंबली जे पोयां सिंध जे रईस आसिफ अली ज़रदारी साहब जो सदारती महल आहे, जंहिंमें मॉडल अयान अली जहिड़ियूं नौकराणियूं कमु कंदियूं आहिनि। ऐसा लगा मेरा मजाक। अदा हाणे आउं तव्हां खां वठंदुसि इजाज़त, किथे हिननि जे वर न चढ़ी वञा। लाइक ऐं शेयर ज़रूरु करे छॾिजो।